घणा माण्हू त थोल सबबु परेशान हूंदा आहिनि, पर कुझु अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजो वज़न वधाइण चाहींदा आहिनि, पर खाधे पीते बावजूदि उन्हनि जो वज़न नाहे वधंदो, जंहिंजो वॾो कारण दुरुस्त ग़िज़ा न खाइण हूंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां बि अहिड़नि माण्हुनि में शामिल आहियो त पंहिंजी ग़िज़ा में कुझु तब्दीलियूं आणे वज़न वधाए सघो था। वज़न वधाइण लाइ तव्हांखे पंहिंजी ग़िज़ा में आहिस्ते आहिस्ते इज़ाफ़ो करणो पवंदो। गॾोगॾु ग़िज़ा जी चूंड जो बि ख़्यालु रखणो पवंदो। खीर में प्रोटीन ऐं कार्बोहाइड्रेट वॾे मिक़दार में मौजूदु हूंदा आहिनि। तव्हां रोज़ 2 गिलास खीर पी 14 ग्राम प्रोटीन हासिल करे सघो था। आना बि प्रोटीन जो खज़ानो आहिनि। इन्हनि में विटामिन ई ऐं विटामिन B12 जी मौजूदगी इन्हनि खे ग़िज़ाइयत सां भरपूर बणाईंदी आहे। तव्हां पंहिंजी नेरनि आननि सां करियो। आना मानीअ सां या वरी उॿारे बि खाई सघजनि था। वज़न घटाइण लाइ केलो खाइण जी सलाह बि कम जी आहे। हिक केले में 101 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। इन में कार्बोहाइड्रेट जी मौजूदगी वर्ज़िश खां पोइ विञायल तवानाई बहाल कंदी आहे। इहो ई सबबु आहे जो रांदीगर रांदि दौरान केला खाईंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे मखण पसंदि आहे त उनखे बि पंहिंजी ग़िज़ा में शामिल करियो। इन में फैट्स घणा हूंदा आहिनि। 100 ग्राम मखण में 81 ग्राम फैट्स हूंदा आहिनि, पर मखण जो इस्तेमालु मुनासिब मिक़दार में करियो, छो त इन में मौजूदु ख़ालिस फैट्स रत जी नालियुनि में ॼमी सघनि था, जेके दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिबा आहिनि। वज़न में वाध लाइ तव्हांजी ग़िज़ा 40% प्रोटीन ऐं कार्बोहाइड्रेट ते ॿधल हुजणु घुर्जे। इन लाइ पटाटे में कार्बोहाइड्रेट ऐं अमाइनो एसिड वॾे मिक़दार में हूंदा आहिनि, जेके वज़न वधाइण जो ज़रियो आहिनि। वधीक फ़ाइदे लाइ तव्हां खल सूधो पटाटा खाई सघो था। नूडल्स जे इस्तेमाल सां बि तव्हां कार्बोहाइड्रेट ऐं कैलोरीज़ में वाध करे सघो था। गॾोगॾु इन्हनि खे सब्जियुनि में इस्तेमाल करे विटामिन्स ऐं एंटीऑक्सीडेंट्स बि हासिल करे सघजनि था। इहे सभु शयूं अव्हांखे वज़न वधाइण में मदद करे सघनि थियूं। गॾोगॾु वर्ज़िश कजे त अव्हांजो वज़न वधण सां गॾोगॾु ॾोरा बि ठही पवंदा।